मुखे भी सेठ में कमा उतां थी को मां बचाए। ठीक है चाचा। बाबू खाना तो दम तो आज शरीफ तौर पर है। कमदार नबू तोखे त खबर आहे कंगल खान यारन जो यार आहे। कमदार नबू बहादुर के खबर पजी वई आ त जेको हमलो थियो हो वो हाजी शरीफ हुन जे मथां करायो। इन जे करे हाजी शरीफ अजकल मूं वटि थो रहे। हाणे तूं मूंखे इहो ॿुधा त अहिड़ी हालत में हाजी शरीफ बहादुर ॾे कीअं वेंदो ऐं बंगुल खान हाजी शरीफ खे त कतई कोन छॾींदो। शाबाश यार बंगुल यो तो ॾाढो भलो थो करे। पर यार दुनिया सॼी मतलब जी गई। अजकल यारियूं दोस्तियूं रहियूं किथे न। इन्हनि चङा ई ॻाल्हियूं थो करे तो मुझे पुट दा 3 मिनट लायो। कमदार नबू एड़ी गाल ना है किन मानन जे करे ये दुनिया हले पई। या मुझे की गाल मनी दे। हाजी शरीफ है बहादुर एक बे जा ज़ाहिरी दुश्मन थे बिठा। इन्हनि बिन्ही के पाण वेड़ा है। अच्छा जाई किस्मत बहादुर जो साथ कान दी रहंदा मजो बिंदो आए मरी कर बहादुर तो साथ पाण के बिंदो हाजी शरीफ आ बन्नी बारे मिल्कियत मां हिस्सो मिलंदो पाण के। कमदार हाणे यो जेड़ो शुरू थियो आ ऐं बहादुर कतई चुप करे कोन वेंदो। बहादुर को थोरो हलण जड़ो थे वो तू वठो ॾिस जाए इहो प्लान त पाण ई कंदो। कमदार नबू इहा ज़मीन अॻो पो हाजी शरीफ जी आहे। हाजी शरीफ तू असां सभु कजा पिया। यार बंगुल अदा उता का हलूं न छोरे रोशिया का दबड़ा कट दे जा प्यारे मानिया वगैरह खा रहा है। हाँ ला 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 खोड़ मानियों का दे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। मेहरबानी सरदार साईं भली भली करे जीव करे आया मुझे अखियों थो। मेहरबानी बहादुर मेहरबानी। जलाल वारो कर मानी बंदोबस्त कर सरदार साईं आयो आहे। न बहादुर न तकलीफ़ न कर असां भई तुझी तबियत पुछण आयासीं। कीअं आई हाणे ॾिसण में त ठीक ठाक थो लॻे। हाँ सरदार साईं अल्लाह साईं जा करम हाणे बिल्कुल ठीक है। बहादुर खान शरीफ तुंहिंजो रत आहे इन्हीअ करे मां चुप कयूं वेठो न त इहो माण्हू बख़्श करण जहिड़ो आहे ई कोन उफट मारण जहिड़ो आहे। हाशिम खान जंहिं माण्हू जो रत सफ़ेद थी वञे न उनजो मन कारो थी वेंदो ऐं कारे मन वारो माण्हू हैवान बणिजी वेंदो आहे ऐं हैवाननि खे रिश्तनि जो एहसास न आहे। हाजी शरीफ उन्हनि हैवाननि मां हिकु त पोइ अहिड़े शैतान खे बंदूक सां न कुतनि जी बछ कराए मारणु खपे। हाशिम बिल्कुल न हरगिज़ न। ये बहादुर तोखे भली इजाजत दे पर मां तोखे इजाजत न ॾींदुसि। अवां खे इहा ॻाल्हि सम्झ में छो नथी अचे त माण्हू मारण सां मसला हल न थींदा आहिनि। ॾिसो हाशिम मसइलनि खे ॻाल्हियुनि जे ज़रिए बि हल करे सघिजे थो। हाजी शरीफ आहे न जानवर न आहे इंसान आहे। हाजी शरीफ और इंसाननि खां ई ख़ता थींदियूं पर मूंखे अफ़सोस थो थिए त हाजी शरीफ ज़मीन जे टुकड़े जे लाइ एतिरी हद ताईं लही आयो आहे जो माण्हुनि जो खून करणु थो चाहे। सरदार साईं मामा शरीफ जहिड़ा माण्हू ज़मीन जी टुकड़ीअ खपनि न पर सॼी ज़मीन हासिल करणु चाहींदा। बाबा साईं खेसि पंहिंजी हयातीअ में मामा खे उनजे हिसे जी ज़मीन ॾेई वियो पर हू मूंखे मारे सॼी मिल्कियत ते कब्ज़ो करणु थो चाहे। बहादुर खान यो हाजी शरीफ बनीअ जे टुकड़े जे लाइ तुंहिंजो दुश्मन थियो। तूं हाणे ईअं कर
बनी जो टुकड़ो थोरो घणो ॾेई छॾीस। बहादुर बनी जो टुकड़ो ॾींदे न हाजी शरीफ़ खे, पोइ तूं ॾिसजांइ हिन जो वात बंदि थी वेंदो। इहो विड़े ई बनी जे टुकड़े जे लाइ थो ॾेई जान छॾाए। बहादुर ख़ान ॿुधो कोन थे, धकु रहमानी धकु शैतानी। अल्लाह न करे तोखे कुझु थी पए त पोइ जिंदगी ऐं मौत हुन रब जे हथ में। जेसी ताईं जीअरो आहियां तेसी ताईं न मामा शरीफ़ सां विढ़ंदो। इस बहादुर ख़ान, जेकॾहिं तूं मरी पई त पोइ इहा ज़मीन तुझे कहिड़े कम जी? न तूं हिन जहान में हूंदे न उहा ज़मीन तुझे कंहिं कम जी हूंदी। सरदार साईं, हिकु ॿारो बि मामा शरीफ़ खे न ॾींदुसि ऐं ना ई वरी हुनखे बख़्श कंदुसि। बहादुर, मुंहिंजी हिकु सुठी सलाह अथई। उहा सलाह इहा अथई, ज़रूर सोचजांइ। हाजी शरीफ़ यार दिल में न कजांइ। हिकिड़ी ॻाल्हि चवां, बहादुर खान सां तूं ठा करे छॾ त बेहतर। तूं छा थो सम्झ त बहादुर मूंसां ठाह कंदो? पर जेकॾहिं ठाह कंदो बि सही त पोइ मूंखे कहिड़ो फ़ाइदो पवंदो? तोखे इहो ई फ़ाइदो पवंदो त तूं पंहिंजी बनी पाण ई संभालींदे। शामिर खान, जेतिरी ज़मीन मुंहिंजी बहादुर वटि आहे ओतिरी तुंहिंजी बि ज़मीन शाह ज़मान वटि हुई, त पोइ तो शाहज़ेब खे छो मारियो? हाजी शरीफ़, मां वारिस आहियां शाह ज़मान जो। जेकॾहिं मां सोट शाहज़ेब खे न मारियां त इहो मिल्कियत जो वारिस बणिजी वञे हा ऐं मां हथे ख़ाली वेठो हुनखे ॾिसां। शरीफ़, मुंहिंजी ॻाल्हि ॿी आहे ऐं तुंहिंजी ॻाल्हि ॿी आहे। तूं सम्झण जी कोशिश कर मुंहिंजा भाउ। ॻाल्हि साॻी आहे शामिर खान, साॻी ॻाल्हि आहे। तोखे बि चाचे जी सॼी मिल्कियत थी घुरिजे ऐं मूंखे दरिया खान जी पूरी मिल्कियत ई खपे। मां त वरी बि पंहिंजे मामे वटि थो। तूं त दर बदर थो रही, इन जे करे तोखे थो चवां। इन जो मतिलबु त मां तव्हांजे मथां बार आहियां। ठीकु आहे शामिर खान, मां हलियो थो वञां, वरी मां हिते कोन ईंदुसि। न न हाजी शरीफ़ न, मुंहिंजो इहो मतिलबु न आहे। तूं हिन ॻाल्हि खे ग़लति न सम्झ। सभु सम्झां थो शामिर खान, नंढो ॿार कोन आहियां। पर हाणे बहादुर कोन बचंदो मुंहिंजे हथां, कोन बचंदो। तमामु जल्द बहादुर जे मथां मां हमिलो कंदुसि। हाणे मां जेको बहादुर ते हमिलो कंदुसि न, उहो लिक वारो न, सिधो सो हूंदो। हाणे तूं बदू मुक़ाबिलो थींदो, या बहादुर खान खे मारे दरिया खान जी पूरी मिल्कियत ते कब्ज़ो करे वेही रहंदुसि, ऐं या मां पाण मरी कब्र में वञी सुम्हंदुसि। अहिड़ी ज़िंदगी खां त मौत बहितर आहे। ठीकु आहे हाजी शरीफ़, जेका तुंहिंजी मर्ज़ी, पर यार ग़लति न सम्झ। तूं मामा बंगला जो यार आहीं ऐं यारनि ते बार न आहिनि। साजिद पुत्र जी बाबा। तूं हिते छा पियो सोची? बस बाबा साईं, अॼु हिकु पुराणे दोस्त यादि अची वई। अड़े हेॾे तुंहिंजो को दोस्त आहे छा? बस बाबा साईं, को त आहे न दोस्त। अहिड़ो कहिड़ो दोस्त आहे जंहिंखे तूं शिद्दत सां यादि पियो करी? तुंहिंजो उहो दोस्त छोकिरो आहे या छोकिरी आहे? हेॾे छोरा सभा मूं ते तुंहिंजी मां मूंसां शादी करे ई कान, ज़ोरी वञी खणी अची शादी कईमांसि। जी बाबा साईं। जी छा हिबकी छो थो? ॿुधां न, छोकिरी आहे, कराए न शादी। न अहिड़ी ॻाल्हि कान्हे का। अहिड़ी ॻाल्हि हुजण बि न खपे। जिथे मां चाहींदुसि तुंहिंजी शादी उते ई थींदी। पता का अहिड़ी चोरी पासाई ॾेई हाणे मुंहिंजी मिल्कियत सॼी तबाह करे छॾी। अहिड़ो गंद न कजे। जी बाबा साईं, हिन ॻाल्हि ते मूंखे कोई एतिराज़ कोन्हे। पहिरीं शादी त मां हूअं ई बि तव्हांजी पसंदि कंदुसि, बाक़ी हाणे ॿी शादी उहो त मूंखे पूरो हक़ आहे त मां पंहिंजी पसंदि कयां। साजिद पुट,
तो त मूंखे बाबे जी यादि ॾियारे छॾी। बाबा साईं बि 2 शादियूं कयूं, हाणे तूं बि साईं लॻे थो 2 शादियूं कंदो। हाणे छॾ न ॿिनि शादियुनि खे, पिणे बि 2 शादियूं कयूं जो तूं 2 शादियूं कंदे। हाणे अच त तोखे नई बनी वती आहे, उनजो दीदार करायां। हलिया अदाश सूमर बि सरदार साईं ॾांहुं पंध पियो करे। अदा वॾा सूमर जो वरी सरदार साईं में कहिड़ो कमु फाथो आहे? अदाश भाउ सूमर सरदार साईं सां दिलावर जी शादी जी ॻाल्हि सुनी। अच्छा, सूमर तो दिलावर जी शादी कराए, पर कालूअ त सूमर खे जवाब ॾेई छॾियो हो। सूमर सरदार साईं खां मीरा जे संग जी घुर कई आहे। छा? सरदार साईं चवे थो त सूमर तव्हां दोस्ती मां फ्री माइट थी वञो त सुठी ॻाल्हि थी। ऐं सरदार साईं इहो बि चवे थो त मीरा जी ज़िंदगी जो फ़ैसिलो अव्हां खे करणो आहे। सरदार साईं सभु कुझु असां ते छॾे ॾिनो आहे। आशिम पोइ त वॾा तो छा चयो बाबल साईं खे? मां छा चवांसि, मूं चयोमांसि त हाशिम खां सलाह कयां। अदा वॾा थी आहे तुंहिंजी, जीअं तोखे मुनासिब लॻे तीअं वञी कर। मां छा चवां? बंगुल ऐं हाजी शरीफ का साजिश त न करे रहिया आहिनि? सर इहा त ख़बर कान्हे, बाक़ी फिलहाल अमल आहे। सूबेदार सुखिया, बंगुल ऐं हाजी शरीफ बहादुर ते हमलो ज़रूर कंदा, छो त जेसि ताईं बहादुर ज़िंदा आहे हाजी शरीफ जे अख में कंटो आहे ऐं बहादुर बि पलांत करण लाइ हाजी शरीफ ते हमलो करे सघे थो। पर मां ॿीहर खून ख़राबो ॾिसणु नथो चाहियां। जी सर, तव्हां बजा फरमायो। पर सर मां छा थो करे सघां? बंगुल ऐं शरीफ ज़मानत ते आज़ाद थी विया आहिनि। सुखिया, तूं बंगुल ऐं हाजी शरीफ जी मुख़बिरी करा ऐं जॾहिं बि का साज़िश तयारु कनि तूं हुनखे अॻु में नाकाम बनाए छॾ। ऐं हा, बहादुर वारे पासे बि हिकु सिपाही खानगी ड्रेस में छॾ। जेकर बहादुर पलात जी तयारी करे त उनखे बि रोके सघिजे, पर जहिड़ो हरगिज़ थियणु न घुरिजे। ठीकु आहे सर, मां इहो जहिड़ो थियणु कोन ॾींदुसि, तव्हां बेफ़िक्र रहो। यादि रख सुखिया, हाणे जेकॾहिं इहो जहिड़ो थियो न त केतिरा ई बेगुनाह मरंदा, छो त जहिड़ो दूबदू थींदो ऐं सरदार शाहज़मान ऐं पीर एहसान जा माण्हू बि उन में धुर थी वेंदा। सर तव्हां बेफ़िक्र रहो, मां इहो जहिड़ो कंहिं बि क़ीमत ते थियणु न ॾींदुसि। ठीकु आहे, तूं पंहिंजो वञी कमु कर। बसरा मूंखे बुख न आहे। अरे साईं केतिरो मानी न खाए बि भला मोलनि पुठियों बि को मोह आहे छा? साईं सची ॻाल्हि सही आहे त मुर्शिद साईं जे अफ़ालनि मां तूं बि बेज़ार हुईं। हाणे छॾ खणनि ॻाल्हियुनि खे करे सिधो आहे त का आख़िरत चङी थिएसि। बसरा अलाह बेपरवाह आहे ऐं उहो ई माफ़ कंदो, उहो ई बहितर ॼाणे थो। बसरा तूं घर कान वेंदी आहे छा? बसरा खचे हुजे या पके मुंहिंजा फ़क़ीर फिरंदा था वञनि। साईं हिकिड़ी ॻाल्हि आहे, मुंहिंजे फ़क़ीरनि मूंखे ॿुधायो आहे त इहो मूं वारो जेको बेगो आहे ॾेढ फुटो ऐं हिन ई साल इहा खिरपिटड़ी जेका आहे इन्हनि ॿिनि ई सोच रखी आहे मूंखे घर मां तड़े कढण जी। साईं इन करे मां बि चुप कयूं हिते ई वेठी आहियां। ओॾे वञा बेइज़ती थिया, तंहिंजे करे छो वञा? बसरा इहो त तूं ग़लति थी करी, तूं वॾी सॾे बि बेअकुल थी थी। तूं हिकु धारी माई वटि पंहिंजे मुड़ुस खे छॾे ऐं जे तूं हिते हूंदी त इहो मुड़ुस खसिजी वेंदई। पोइ बसरा तूं हथ हणंदी ऐं सुठो इने में अथई रसोई गीची में विझी ऐं कढीस ॿाहिरि, न त अॻिते हली ॾाढी ॾुखी थींदी ऐं पोइ इहो कचो पको हथ न ईंदई। साईं चए त तूं बि सच थी पई। मुर्शिद साईं जे वञण खां पोइ मुंहिंजो दिमाग़ में पंचर थी पियो आहे। साईं वञान थी वञी कयान थी का पोइ वारी बसरा कचे हुजे जा पके मुंहिंजा फ़क़ीर फिरंदा था वञनि। साईं मर्ज़ीअ जी मालिकाणी आहे, मां त बाक़ी
आखिर चाचा मुझे शादी जी गाल बुधी नाराज थी उथी छो हले वयो। जिंदगी त दिलावर सा मुखे गुजारणी आहे। किए समझाया चाचा के, आखिर किए समझाया? केड़ी कमी आहे दिलावर में? सिर्फ इन करी तो वो असांजी जात मां नाहे। मां चाचा के भी चाहींदस, मां चाचा के राजी कंदस। हाँ, मां राजी कंदी सा। दिलावर, ये मीरा कल भी तुझी हुई ऐं अज भी तुझी ही आ। जो अधरात जो मुझे पेरन ते पंजा हथ रखिया थे। छा थियो पुत्र? छोती मु गुनहगार जी क्या मकबर कारी करी बुधाए न? छा थियो पुत्र? छा थियो? समाज भाउ जे मरण खां पोइ भाॼाई सां शादी करण जी इजाज़त ॾे थो। फर्क छो आहिनि चाचा? छो
जात त रुगो सुञाणप लाइ हूंदी आहे। रिश्तनि लाइ जात जो हुजणु ज़रूरी त नाहे। हिक ई दीन ऐं हिक ई रसूल जा उम्मती आहियूं असां। चाचा चाचा मां खां पंहिंजे प्यार जी ख़ैरात थी घुरां। चाचा मूंखे मुंहिंजो प्यार ख़ैरात में ॾेई छॾ। चादर तुंहिंजे सिर जो ताज आहे। असांजी इज़त ऐं गैरत जो निशान आहे। पर ये चादर मुंहिंजे पेरनि में कोन थी सुहे। ये चादर तुंहिंजे सिर ते थी सुहे। अजी ये चादर बंदू के दिलावर जी पथरीअ जो रओ करे जो पाराया। जी का बटी तू असां वटि दिलावर जी अमानत आई।